अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर मदई जी वेझो राइस कैनाल जे कड़ ते मौजूदु आहियां, जेका मदई जी जे पासे ॾांहुं कड़ आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ऐं छिरकाईंदड़ ख़बर अव्हांखे ॾींदो हलां त हीअ राइस कैनाल जे जेको मदई जी जे वेझो राइस कैनाल खे ॿ टे अहिड़ा खंड पियल आहिनि जेके पाणी जेको आहे त तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त हीअ राइस कैनाल आहे जेको हिन वक़्तु जेतोणीकि अञा पंहिंजे उन सतह ते नथो वहे जंहिं सतह ते राइस कैनाल वहंदो आहे, छो त बरसाती हवाले सां जेको मथां पाणी बंदि आहे। जेकॾहिं हिन कैनाल जो हिकिड़ो दर बि जेकॾहिं सखर खां खुले थो त ईअं सम्झो त हिते वॾो जानी ऐं माली नुक़सान जो ख़दशो आहे। मां एरीगेशन डिपार्टमेंट खे ॿुधाईंदो हलां, पहिरियां तव्हां नाज़रीन खे बि ॿुधाईंदो हलां त हीअ राइस कैनाल जे में जेके आहिनि हीअ घटि में घटि जेको आहे उहो 30 फुट घारो पयल आहे, जेको घारो जेको आहे उहो जेको राइस कैनाल जे पाणी जे सतह सां ई आहे। ऐं हीअ जेको घारो तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ राइस कैनाल आहे ऐं हीअ जेको आहे उन जे में घारो पयल आहे, खंडु पयल आहे, जेको बरसाति जे जेको हिन वक़्तु बरसातूं पयूं उन करे जेको आहे खंडु पइजी वियो आहे। ऐं हीअ जेको आहे खंडु तक़रीबन 30 खां 40 फुट आहे ऐं हिन कैनाल जे बिल्कुलु बि मां ईअं सम्झां थो पियो त अधु किलोमीटर बि वॾो थींदो ऐं चंद मीटरनि जे फ़ासिले ते हीअ मदी जी शहर आहे ऐं हितां आसपास जेके आहिनि ॻोठ आहिनि, वॾा वॾा लखनि जी आबादी आहे। मां अव्हांखे माना जेको आहे त ॿुधाईंदो हलां त उहा आबादी जेका आहे उहा पाणीअ हेठि अचण जो शदीद ख़दशो पिणु मौजूदु आहे। जेकॾहिं तुर्त एरीगेशन डिपार्टमेंट जेके आहिनि हीअ खंडु जेको आहे न बंदि करायो, मूंखे जेको आहे त मक़ामी माण्हू ॿुधाइनि था पिया त हीअ जेको खंडु आहे हिन क़िस्म जो खंडु मदई जेके ओभर तरफ़ जेको आहे त 2-3 जायुनि ते खंडु आहे ऐं ओलह तरफ़ बि जेको आहे सो ॿुधायो वञे पियो त अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं खंड जेकॾहिं पयल आहिनि ऐं एरीगेशन डिपार्टमेंट सुतल रही त हीअ बरसाति जा मुतासिर माण्हू जेके अॻु ई पंहिंजूं जानियूं ऐं माल बचाइण में परेशान आहिनि ऐं उन्हनि जूं निंडूं फिटल आहिनि, त उहे जेके आहिनि कई हज़ारे जानियूं बि वञण जो ख़दशो पिणु मौजूदु आहे। जॾहिं त जेको आहे माण्हुनि जा घर ॿुॾण जो ऐं फ़सुल जेके बचा खचा आहिनि उहे बि तलफ़ ऐं जेको आहे तो तहस नहस थी वेंदा। इन करे मां जेको आहे एरीगेशन डिपार्टमेंट खे ऐं हुकूमत सिंध खे ख़ासि करे CM खे ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे ऐं प्लस में जेके बि मुक़्तदर हल्का आहिनि हितां जे MP आगा सिराज खान दुरानी खे ऐं MNA गौसबश खान महर खे ऐं प्लस में जेको हितां जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारंदा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, मां उन्हनि खे अपील कंदुमि त इन हसास मसइले जी तरफ़ जेको आहे तवजो ॾिनो वञे ऐं हीअ जेको आहे हज़ारे जेके जानियूं आहिनि क़ीमती उहे ज़ाया थियण जो ख़दशो आहे ऐं वॾी तकलीफ़ ऐं वॾी हिकिड़ी ॿोॾि जेको आहे अचण जो ख़दशो जेको आहे उहो मौजूदु आहे ऐं माण्हुनि जे ईअं सम्झो त सिरनि ते जेको आहे त मौजूदु आहे। कुझु बि थी सघे थो, इन जे करे एरीगेशन डिपार्टमेंट ऐं हुकूमत सिंध फौरी तौर ते तारुक वठी हिन क़िस्म जी जेको आहे उहो खंडनि खे बंदि कराए त क़ीमती इंसानी जानियूं ऐं माल मता जेको आहे बची सघे। जा खुदा एहसान कर, माफ़ कर मुझा खुदा एहसान कर, तुझे दर आ इल्तिजा एहसान कर, तुझे दर आ इल्तिजा एहसान कर, माफ़ कर मुझा खुदा एहसान कर, माफ़ कर मुझा